अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। जी सुधीर, आऊं हिन वक़्तु आदलपुर लॻ अज़मत ख़ान कोलाची जे क़दीमी क़ब्रिस्तान में मौजूदु आहियां, जिते अव्हांखे ॿुधाईंदो हलां त चूंडियल नुमाइंदनि पारां क़ब्रिस्तान जी चौदीवारी खे 70 साल गुज़रण जे बावजूदु नज़रअंदाज़ कयो वियो हो, जो हिन वक़्तु अज़मत ख़ान कोलाची जो रहवासी सोशल समाजी वर्कर मार ग्रुप अॻवान लियाकत अली ख़ान कोलाची क़ब्रिस्तान जी आम दीवार लाइ पंहिंजी मदद तहत पाण कमु करण जो ऐलान करे छॾियो आहे ऐं क़ब्रिस्तान खे वधाइण लाइ लॻ ज़मीन रखंदड़ तुफ़ैल अहमद लगारी खे वर्सिस में ज़मीन ॾियण जी बि ऑफर करे छॾी आहे ऐं ॻोठाणनि खे इन नेक कम में हिसो वठण लाइ बि अपील करे छॾी आहे। जी हाणे ऐलान जेको कयोसीं, जेका तुफ़ैल ख़ान खे रिक्वेस्ट मूं कई, मोहतरम तुफ़ैल ख़ान लगारी मोतबर माण्हू आहे, मोतबर जो ॼाओ आहे, उनखे रिक्वेस्ट आहे कि ज़मीन मूंखे बदिले में ॾिए त मां ज़मीन मापे ॾियांसि हुते, ऐं उन खां पोइ मां उन पासे खां ई दीवार जो जेको आहे कमु शुरू करायां, ऐं उन खां अलावा जेको आहे सो ज़मीन जे बदिले में उनखे ज़मीन जेतिरी बि अचे थी मां उनखे मापे ॾियां, ऐं मां हीअ पंहिंजे ख़र्च ते ऐं मां ऐलान कयां थो, वाज़े तौरु ऐलान कयां थो, मुंहिंजो ग़रीबी हाल आहे, मुंहिंजा अलाह मुंहिंजे ग़रीबी हाल खे तूं ॼाणे थो, मुंहिंजा अलाह तूं ग़ैबी मदद कंदे, मुंहिंजी ग़लति कम खे सपोर्ट कई वेंदी आहे असांजे मुआशिरे में, ऐं सही कम जी मुखालफ़त कई वेंदी आहे, हुनखे बि सियासी बुनियादनि ते रखियो वेंदो आहे। मां अलाह खां दुआ घुरां थो, तव्हां सभु दुआ घुरो त अलाह साईं मूंखे हिन प्रोजेक्ट में कामयाबी ॾे, ऐं मुंहिंजा पाक अलाह मुंहिंजे हाल ते रहम कर, मुंहिंजी ग़रीबी मुंहिंजे हिन ऐलान खे पंहिंजे भरम में रखजांइ, मुंहिंजी ग़ैबी मदद कजांइ, मां हिनखे 4 दीवारी करायां, असांजे वॾड़नि जो जेको तक़दुस आहे उहो बची सघे, उहो जेको आहे कुता बिल्ला अंदरि बेअदबी थिए थी हुन खां बची सघनि, ऐं अलाह साईं जो मां एहसान मञियां थो कि हे मूंखे तौफ़ीक़ ॾिनी अथई, हे मुंहिंजे नेक मक़सद खे मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदो, अलाह जे हुकुम सां कामयाबी बि थींदी, ऐं नंढा वॾा सभु पाड़े ओड़े वारा जेका बि आहिनि उमेदु आहे कि सभु मूंखे डोनेट कंदा, मूंखे छा कंदा क़ब्रिस्तान में कंदा, मूंखे त घरो ई करिणो आहे, जेकॾहिं कोई न कंदो तॾहिं बि इहे मंज़िल ते पहुची वेंदो इंशाअल्लाह ताला, जेकॾहिं हे ग़रीब गुरबो आहे जंहिं वटि न आहे त मज़दूरी कंदो, मूंखे उमेदु आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहु आमीन या रब्बल आलमीन। ख़बरुनि जी दुनिया।